मिठड़ी तन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली कीअं विसारिया अमड़ ॾिनी जा लोली हा लोली हाय लोली। दुबई में दुनिया जे वॾी क्रूज़ ॿेड़ी अंदरि समुंड जे लहरुनि में सिंध जे नाले वारे कहाणीकार मोहक़िक़ अब्बास कोरेजे जी तहक़ीक़ किताब जदीद कहाणी फन ऐं मौज़ू जे मुहूर्ती तक़रीब थी। किताब जो मुहूर्त हिंद ऐं सिंध जे मक़बूल ॻाइणी कोशी लालवाणी, हिंद जे सीनियर कलाकार नरेंद्र साधवाणी, कार्टूनिस्ट ऐं वीडियो डायरेक्टर सिकंदर मंगणहार, किताब जे लेखक अब्बास कोरेजे, नौजवान कहाणीकार मोहरम मुग़ैरी ऐं ॿियनि कयो। तक़रीब ख़िताब कंदे नाले वारे कार्टूनिस्ट वीडियो डायरेक्टर सिकंदर मंगणहार चयो त अब्बास कोरेजो लतीफ़ सरकार जे जदोजहद वारे सॾ जो अमली सबूत आहे। नौजवान कहाणीकार मोहरम मुग़ैरी तक़रीबन ॻाल्हाईंदे चयो त अब्बास कोरेजो न रुॻो हिकु सुठो कहाणीकार ऐं सुठो मुहक़िक़ पर हिकु सुठो मिलनसार मोहबती माण्हू बि आहे। सीनियर कलाकार नरेंद्र साधवाणी जो चवणो हो त अब्बास जहिड़ो नौजवान वर्सटाइल लेखक हुन अॼु ताईं नाहे ॾिठो जेको हिकु ई वक़्तु कहाणी तहक़ीक़ तोड़े तनक़ीद में महारत रखंदड़ हुजे। साहिब किताब अब्बास कोरेजे तक़रीब ख़िताब कंदे चयो त कहाणी हुन जी बुनियादी सुञाणप आहे ऐं सिंधी कहाणी हुनखे अज़ीज़ आहे। हिकु कहाणीकार खे मिलियल हेतिरो मान सिंधी कहाणीअ लाइ एज़ाज़ खां घटि न आहे। हिंद ऐं सिंध जे मक़बूल गुलकारा ऐं जाग सिंधी जाग जहिड़े मक़बूल गाने जी ख़ालिक़ कोशी लालवाणीअ सदाती ख़िताब कंदे चयो त अब्बास जी ॿोली निहायत मिठी ऐं मन मोहींदड़ आहे। हुन सां मिलंदे सिंध जी सुरहाण महसूस थी रही आहे। त सिंधी जो माहौल ॾिसी करे दिलि ख़ुशि थी वई आहे ॾाढी। ऐं मां त चवंदसि जिते बि सिंधी हुजनि ख़ुशि रहनि, आबाद रहनि, वधंदा रहनि, विझंदा रहनि, लिखंदा रहनि ऐं दुआऊं ई दुआऊं। तक़रीब खे मुजिद मीराणी, जावेद कोरेजे, बशीर आरिसर, मुस्लिम बुर्दी, इरफान अब्बासी, शबीर सदाई, बीजल सिंधी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। दुनिया में अदब जेको आहे उहो ई रस्ता ठाहींदो आहे जीअण जा ऐं घस ठाहींदो आहे, सियासत खे घस फ़राहम कंदो आहे। ऐं मूंखे ख़ुशी थी थिए त हेॾे माना हिन मुल्क में जिते सॼी दुनिया जी क्रीम थी रहे उते अची ऐं अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी करणु हू पंहिंजे धंधे सां गॾु अदबी जेको आहे हुनजो कमु उनखे बि टाइम थो ॾिए, इहा वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं त अली बख्श डायरी, अला नवाज़ मेमण, अख्तर मशहूरी, फहद निज़ामाणी, नायक निर्मल फयाज़ मेमण, असलम चन्ना, फ़कीर मोहम्मद जागीरानी समेत हिंद ऐं सिंध जे नाले वारा लेखकनि, फनकारनि ऐं सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk